नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त MQM राब्ता कमेटी हिकु भेरो ॿीहर सूबे जी घुर करे छॾी। अॻवाननि चयो आहे त जेसीं ताईं असांखे सूबो न ॾिनो वेंदो तेसीं ताईं सिंध हुकूमत मां जान न छुटंदी। MQM राब्ता कमेटी जे अॻवाननि आमिर ख़ान ऐं ॿियनि कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पाकिस्तान में वधीक सूबा ठाहिण जो अख़्तियार वफ़ाक़ वटि हुजणु घुरिजे। 18हीं तरमीम ज़रिए सिंध हुकूमत सूबे ते कब्ज़ो करे छॾियो आहे। हुन जो त असां सूबे जी ॻाल्हि कंदा आहियूं त उन्हनि खे बाहि लॻी वेंदी आहे। वधीक सूबा न ठाहिया विया त पाकिस्तान जी सलामती ख़तरे में पइजी सघे थी। हुन जो त सिंध हुकूमत तरक़ी जी दुश्मन आहे, उन सॼे सूबे खे तबाह करे छॾियो आहे। MQM लॉकडाउन सबबि रैली मुल्तवी कई। रैलियुनि ज़रिए मसला न ॿुधा विया त वज़ीर आला हाउस जो घेराव कंदासीं। हुन वधीक चयो त शहरी इलाइक़नि में गंदगी जा ढेर आहिनि, का बि पार्टी शहर जा मसला हल करण लाइ तयार नाहे। सिंध हुकूमत 13 सालनि में कराची लाइ हिकु बस जो इंतज़ाम नाहे कयो। सिंध जे समूरनि इदारनि में हाणे मुहाजिर ॾिसण लाइ बि नथा मिलनि। नाज़रीन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं त MQM राब्ता कमेटी हिकु भेरो ॿीहर सूबे जी घुर करे छॾी। अॻवाननि चयो आहे त जेसीं ताईं असांखे सूबो न ॾिनो वेंदो तेसीं ताईं सिंध हुकूमत मां जान न छुटंदी। MQM राब्ता कमेटी जे अॻवाननि आमिर ख़ान ऐं ॿियनि कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पाकिस्तान में वधीक सूबा ठाहिण जो अख़्तियार वफ़ाक़ वटि हुजणु घुरिजे। 18हीं तरमीम ज़रिए सिंध हुकूमत सूबे ते कब्ज़ो करे छॾियो आहे। हुन जो त असां सूबे जी ॻाल्हि कंदा आहियूं त उन्हनि खे बाहि लॻी वेंदी आहे। वधीक सूबा न ठाहिया विया त पाकिस्तान जी सलामती ख़तरे में पइजी सघे थी। हुन जो त सिंध हुकूमत तरक़ी जी दुश्मन आहे, उन सॼे सूबे खे तबाह करे छॾियो आहे। MQM लॉकडाउन सबबि रैली मुल्तवी कई। रैलियुनि ज़रिए मसला न ॿुधा विया त वज़ीर आला हाउस जो घेराव कंदासीं। हुन वधीक चयो त शहरी इलाइक़नि में गंदगी जा ढेर आहिनि, का बि पार्टी शहर जा मसला हल करण लाइ तयार नाहे। सिंध हुकूमत 13 सालनि में कराची लाइ हिकु बस जो इंतज़ाम नाहे कयो। सिंध जे समूरनि इदारनि में हाणे मुहाजिर ॾिसण लाइ बि नथा मिलनि।